डॉक्टर इहो मोहतरम साईं मशकूर फलकारो जे खूबसूरत अंदाज़ सां पंहिंजा वीचार वंडिया। गुज़ारिश कंदा असांजी अॼोकी इन तकरीब जे महिमान ख़ास जी ॿोली जो खूबसूरत लिखारी खूबसूरत शाइर ऐं पब्लिशर मोहतरम मोहर सागर साहब के पाण अचनि पंहिंजा वीचार वंडनि। मोहतरम मोहर सागर साहब। अल्लाह पाक के नाले से शुरू। अस्सलाम वालेकुम। सखी ऐं सिंध तां घोरे घोरियां साह, सखी ऐं सिंध तां घोरे घोरियां साह, सखी मुंहिंजी ज़िंदगी ऐं सिंध मुंहिंजी माउ, ॿिन्ही साण चाह रहंदो मुंहिंजे रूह में। स्टेज ते वेठल ऐं हाल में हाज़रीन सभई सोहणी मुंहिंजी सिंध जा मलूक माण्हू, ऐं मोहर सागर जो सलाम साल क़बूल पवे। अॼु जेका तकरीब आहे अहमद फ़कीर मस्तान जो कलाम, शाइरी जो किताब है ऐं असांखे किताब ते ॻाल्हाइणो आहे। इन खां अॻु में प्रोफेसर डॉक्टर कादर बख्श मक्सी ते थोरो ॻाल्हाईंदुसि। जे आगा जान आगा चयो त तस्वीर लॻी पई, पर असांखे ख़बर न आहे त ही शाइर आहे या शाइरी कहिड़ी आहे। वाकई इहो साईं डॉक्टर कादर बख्श मक्सी जेकॾहिं ही कमु न करे हा त असां बि हिन खां अणवाक़ुफ़ हुजूं हा, ख़बर न हुजे हा। ऐं अहिड़ा शाइर बि ख़ुशनसीब आहिनि जिन खे वरी अहिड़ा जौहरी मिलनि था जेके ॻोल्हे आणे अहिड़ो ख़ूबसूरत किताब छपाए। साईं आकाश चयो त हिन ते $1.5 लख ख़र्च अची वियो हूंदो। बिल्कुलु साईं पाण बि हिन मरहले मां गुज़रे पियो, हिन करे अंदाज़ो सही लॻायो अथसि। पंहिंजे किताब ते त ख़र्च सभु को करे थो, पर ॿिए जे किताब ते ख़र्च करणु एतिरो हिन दौर में ॾाढो ॾुखियो आहे। ऐं साईं खे इहो सलाम आहे छो साईं पाण बि शाइर आहे, पाण लेखक बि आहे, पंहिंजा किताब बि अथसि, उहे बि पिया आहिनि छपाई जे इंतज़ार में। पर ॿिए कंहिं ते अहिड़ो किताब छपाइणु, इहो कंहिं ते ॻाल्हि कई त इश्क जी ॻाल्हि आहे, बिल्कुलु इश्क जी ई ॻाल्हि आहे। मौलवी हाजी अहमद मल्ला तमामु वॾो शाइर आहे, सिंध जो तमामु वॾो शाइर आहे। उन जो अॻु में अब्दुल गफूर जूणे जो छपाईंदो हो, पर हू ज़ाहिर हर माण्हू पंहिंजे ज़ौक़ जे हिसाब सां छपाईंदो, चूंड उन मां कलाम ऐं नंढियूं नंढियूं चोपड़ियूं छपाईंदो। पोइ उनखे प्रोफेसर ज़रा रुस्तमाणी जॾहिं मिलियो तॾहिं हाजी अहमद मल्ला जो किताब जेको 2 वॉल्यूमनि में आयो, कुलियात अहमद, उन माना हर साल 2013 में 14 में 15 में 3 छापा मूं ई छपिया। ऐं मुंहिंजो हालांकि मुंहिंजो रुगो सिर्फ़ु प्रिंटिंग आहे, किताब घर सेल करण जो न आहे, पर मुंहिंजे छपजण खां पोइ जॾहिं किताब रखिया $1.25 लख मूं ई किताब सेल कया। किताब महांगो हुयो, पर छा जो मौलवी हाजी अहमद मल्ला जा किताब जेके ईंदा हुआ उहे सिर्फ़ु छपजी बदीन ताईं महदूद हूंदा, पर साईं ज़रार उनखे मिलियो त उन पूरी सिंध ताईं उनखे आंदो। उनजा कलाम ॻाराई ऐं सोशल मीडिया जो दौर आहे। सो ही अहमद फ़कीर मस्तान में बि सभु रंग आहिनि, पंहिंजो हमद नातूं ऐं जेको संजीदा शाइरी, उनखां पोइ मज़ाया शाइरी, सरसरी ॾिठो अथमि, ॾाढो भलो किताब आहे। ऐं किताब वठी पढ़बो। असां हिते ॻाल्हायूं, घटि ॻाल्हायूं, वधि ॻाल्हायूं, माना उनमें तारीफ़ कयूं या घटि कयूं, पर किताब तव्हां जॾहिं वठी पढ़ंदो न तॾहिं सही अंदाज़ो तव्हांखे लॻंदो। किताब वठी पढ़ण ई घुरिजे। असां हिते अचूं था, किताब जी मुहूरत थिए थी, तकरीब थिए थी, ॻाल्हाईंदड़ दोस्त मुख़्तलिफ़, को घटि वधि ॻाल्हाए थो, को घणो ॻाल्हाए थो, को थोरो ॻाल्हाए थो,
पर किताब जॾहिं तव्हां पढ़ंदो तॾहिं तव्हांखे उन राइटर जो सही अंदाज़ो थींदो। इहे किताबनि जूं ई ॻाल्हियूं जॾहिं अॻु में बि थी चुकियूं आहिनि, ज़ाहिर आहे आउं बि उनखे कंटिन्यू कंदुसि। त किताब वाकई छपजनि था, पर सेल घटि था थियनि, एज़ाज़ी कापी वधीक थी वञनि। अहिड़ी ॻाल्हि अॻु में बि आउं करे चुको आहियां। अच्छा, हिकिड़ो ॿी बि ॻाल्हि आहे, उहा अॻु में मूं कई आहे, वरी बि कयां थो। त ख़बर न आहे छो इहो माण्हुनि जो साइकी आहे या छा मसइलो आहे, त जंहिं किताब में नाविल, ज़ाहिर आहे नाविल ई थी सघे थो, सेक्स ते लिखियलु हुजे, उनमें के बि माना ग़लति ॻाल्हियूं हुजनि, पोइ ज़ाहिर आहे उहो लिखंदड़ त पंहिंजे उनमें ॾांव सां लिखी थो वञे। उहे किताबनि जा 3-3, 4-4, 5-5 छापनि ताईं छपजनि पिया। ईअं बिल्कुलु उहे छपजंदा हलनि था। इहो अलाए कहिड़ी साइंस आहे, साइकी आहे, छा आहे, माण्हू ओछो एतिरो ख़रीद कंदा। संजीदा किताब, तारीख़ जा किताब घटि हलंदा। अच्छा, शाइरी जा किताब तमामु घटि हलंदा। पर जेकॾहिं शाइर, हाणे ही अहिड़ो ख़ूबसूरत किताब आहे ऐं साईं छपरा जो ख़र्च कयो, इनखे जसाए वरी महूरती तकरीब कई, जंहिंमें सिंधी अदबी संगत चुनो मोहन ख़ान सहकार कयो। उन्हनि जो ज़िक्र करण बि ज़रूरी आहे, जो तमामु सरगर्म शाख आहे सिंधी अदबी संगत। शाख चुनो मोहन ख़ान ॾिसंदा आहियूं त सभिनी शाखुनि खां सरगर्म शाख आहे, जंहिंमें अहिड़ियूं तकरीबूं हिकु न ॿिए 3 जुमे ते थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं इहो सभिनी दोस्तनि, सॼी टीम खे मूं पारां इहो बि सलाम आहे त हे सिहतमंद तकरीबूं आहिनि। मुआशरे में हे सिहतमंद तकरीबूं आहिनि जेके थींदियूं रहनि। तो शाइरी छा आहे? शाइरी दिलि जो आवाज़ आहे, रूह जी रड़ बि आहे, रूह लाइ राहत बि आहे। ऐं या फारसी जी हिकिड़ी सिट, शाइरी जुज़ अस्तज पैगुम्बरी, शाइरी पैगुम्बरी जो जुज़ बि आहे। हिन में शाइर जेके चवंदा आहिनि त पैगम्बर आहिनि, माना उहे शयूं लिखनि था जेके ईंदड़ वक़्त में थींदियूं। केतिरनि ई शाइरनि जो अहिड़ो कलाम आहे जंहिंमें हू इज़हार करे विया आहिनि, उहे हाणे पाण शयूं ॾिसूं था। इन करे शाइरी जुज़ अस्तज पैगुम्बरी। शाइरी लिखणु केॾो ॾुखियो आहे। हिते जेके शाइर वेठा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। उस्ताद बुखारी खां बि ईअं मज़दूरनि ईअं मज़ाकनि चयो कि तव्हां शाइर आहियो, रुॻो शाइरी कयो था, असां वांगुरु कमु कयो। चयाऊं ए शाइरो, अवां धरतीअ में मथे ते तगारियूं रखी कोन सघंदो। मज़दूरनि चयो उस्ताद बुखारी खे, चयाऊं ए शाइरो, अवां धरतीअ में मथे ते तगारियूं रखी कोन सघंदो। मञो सी ओ साथी, मगर रात आधी अवां तड़पी तड़पी लिखी कोन सघंदो। बुखारी उन्हनि खे जवाब थो ॾे। सो ही ज़ाहिर आहे, हे जेके शाइर शाइरी करे विया आहिनि या कनि था, उहे कीअं लिखनि था उहो उन्हनि खे ख़बर हूंदी। ऐं इश्क बि ज़रूरी आहे शाइरी लाइ, पर इश्क का बाज़ार जी शइ न आहे जेको ख़रीद कजे। उन लाइ बुखारी चयो न, इश्क हो चर्चो न हो रौशो न हो, इश्क हो चर्चो न हो रौशो न हो, बाहि जो शोलो हो गुलदस्तो न हो, जो वणियो सो जीअ में जड़जी वियो, दिलि कयो कंहिंजे मथां थोरो न हो। ऐं पोइ वरी इश्क खे ई कंटिन्यू कजे थो। जॾहिं इश्क माण्हू खे अहिड़नि हालातनि मां गुज़ारे थो, पोइ वरी को शाइर ईअं बि थो चवे त इश्क जी राह छॾे ॾे सुठो अथई, सलाह थो ॾे, इश्क जी राह छॾे ॾे सुठो अथई, इश्क अथई बाह छॾे ॾे सुठो अथई, भञी भोरे टोड़े टुकड़ा कंदई, सिकई चाह छॾे ॾे सुठो अथई। वरी लतीफ़ चवे थो, इश्क न आहे रांदि थके कंस गभरू, जीअ जुसे ऐं जान जी पुछनि जे हिकांद, सिसी नेज़े पांद उछल अधु थी वई। अहमद फ़कीर मस्तान जे कलाम जे
किताब जी मुहूरत है, उन मां पहिरीं ई हमद आहे, जित वसीला ॿिया वञनि उत आसरो अलाह जो, भर वसो ॿिए जो भञनि उत आसरो अलाह जो। सो आसरो बिल्कुलु हर इंसान खे अलाह जो ई आहे। हिन मज़ाया शाइरी बि ॾाढी सुठी आहे, कुझु कोट कई हुयमि पर हाणे वक़्तु हींअर थोरो आहे। अच्छा साईं जॾहिं हिन जो जेको मुक़दमो लिखियो हुयसि उहो आगा जान आगा में चई वियो त पढ़ण जहिड़ो आहे, बिल्कुलु तव्हां उहो ई पढ़ो, सॼो किताब ॼण पढ़ी छॾियो। हिन में जॾहिं साईं पाण जो सोनू खान जे घर में पैदा थियो 1911 में, जेको हिते तारीख़ लॻी पई आहे, पर पाण जॾहिं किताब में ई लिखियलु आहे, जॾहिं विसाल ते थियो त 2 ॾींहं पहिरियां गज़ल लिखियो हुई त उनखे पुटनि खे चई त हाणे ही तव्हां पढ़िजो मुंहिंजे वञण खां पोइ, इहो वसीयत कई किताब में लिखियलु आहे। उहो हुयो त खाक आहियां खाक थींदसि, छा ॿुधायां ज़ात बि, लोक मूंखे लखे अहमद लिगारी था चवनि, लोक में मूंखे लखे अहमद लिगारी था चवनि। माफ़ कजो थोरा। सो खाक आहियां खाक थींदसि, छा ॿुधायां ज़ात बि, लोक में मूंखे लखे अहमद लिगारी था चवनि। इहो ॿिनि किताब में लिखियलु आहे। त किताब वरी बि तव्हांखे गुज़ारिश आहे, सभिनी दोस्तनि खे, सभु पढ़िया लिखिया दोस्त वेठा आहिनि, किताब जेके छपजनि उन जी हिकिड़ी कापी जेकॾहिं ख़रीद कयो, हिन जी क़ीमत 600 रुपया आहे, पर आउं सम्झां थो जे साईं खां वठंदव त तव्हांखे अधु क़ीमत में ॾींदो, कंहिं बुक स्टॉल खां वठंदव तव्हांखे 400 में मिली वेंदो, 500 में मिली वेंदो। पर साईं आकाश जो साल में तव्हां 2000 ई ख़र्च कयो किताबनि ते न, पोइ किताब हली पवंदा। अच्छा ॿियो वरी हिकिड़ो इहो बि सबबु आहे त किताब हर शहर में किताब घर सुठो कोन्हे, शायदि इन करे बि घटि था हलनि। तनमून खान में को किताब घर सुठो आहे अलाए न, असांजो मातली जो हेॾो शहर आहे, उते बि किताब घर कोन्हे। त आउं सम्झां थो, मूं हिकिड़ी अॻु में या सरदार शाह जे पहिरें दौर में पोस्ट रखी, उनजी तस्वीर रखी, हिकिड़ी तजवीज़ ॾिनी हुई त तव्हां जेकॾहिं हर शहर में हिकिड़ो अहिड़ो दुकान किराए ते परचेज कयो किताबनि जो, जंहिंमें तव्हांजे ख़ुदि सकावत खातो किताब इलाही छपाए थो, सुठा छपाए थो, तव्हां पंहिंजा किताब बि रखो, ॿिए जा किताब बि रखो, उते हिकिड़ा 2 माण्हू हायर कयो पघार ते, उहो 2 माण्हुनि खे रोज़गार बि मिली वेंदो। शहर में अहिड़ो को सुठो किताब घर हूंदो न त ज़रूरु उते भला 100 मां 50 माण्हू त वठंदा न, हिकिड़ो सुठो किताब घर हूंदो, चढ़ंदा, कॾहिं ईअं ई चढ़ंदा ॾिसण जे लाइ, पर किताब ज़रूरु वठंदा। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहा हुनखे ज़रूरत इन शइ जी आहे कोन, पंहिंजा जेके थी सघे हिते बि पाण में बि, छो सरदार शाह जॾहिं शाइरी छपबी हुई, लिखबी हुई, असां हुनखे पढ़ंदा हुआसीं, ऐं माफ़ कजो मौज़ू में थोरो वठीसि, ॾाढो भलो शाइर हो। जॾहिं वज़ीर थियो तॾहिं ज़ाहिर मूं अगरि ॿियनि बि इलाही खोड़नि खे इहो हूंदो त यार हाणे त माना घटि में घटि सकाफ़त खाते में त वधीक सुधारो हूंदो, माशाल्लाह हुन कम बि सुठा कया आहिनि ॿियनि जी भेट में। पर थोरो वक़्तु अॻिते हली पोइ सभु को रुगो माना चवे थो त बसि पैसो अचे कमु न थिए, त हुन वटि बि मुमकिन आहे पाण खां त समय भेरा वधीक हुन वटि अहिड़ियूं हूंदियूं, तजवीज़ूं बि हूंदियूं, इनखे सलाहूं बि मिलंदियूं हूंदियूं। त हाणे तइलीम खाते जो वज़ीर आहे, साईं मशहूरु ॻाल्हि कई त अॻे को दौर में ईअं थींदो, ऐं मूं ॿुधो आहे त पंजाब में ईअं आहे त पंजाब गवर्नमेंट जेका आहे उहा हर किताब ख़रीद कंदी आहे जेको नओं मार्केट में छपजी ईंदो आहे, छो त उते क़ीमतूं हिन पंहिंजे सिंधी किताबनि खां इलाही आहिनि। उते जेकॾहिं पंजाब में ही किताब हुजे त 1200 जो आहे, जेके पंजाब जा इदारा आहिनि। पोइ मूं पुछा कई त एतिरो महांगो छो,
छो तो गवर्नमेंट ख़रीद थी करे, जेकॾहिं 100-200 कापियूं उन्हनि खां गवर्नमेंट ख़रीद कयूं त हुनजो पब्लिशर जो ख़र्च निकिरी वियो, उन करे क़ीमत वॾी रखंदा आहिनि। सो अला करे सिंध जे तइलीम खाते वज़ीर या सकावत खाते जे वज़ीर खे बि का इहा मन में अचे जो हर छपींदड़ किताब कॉलेज जी लाइब्रेरी या हाई स्कूल जी लाइब्रेरी खे ॿ कापियूं ई ॾे त 1000 कापियूं बि कुझु कोन्हे पूरी सिंध में। सो इहे हुयूं किताबनि जूं ॻाल्हियूं। हिकु भेरो आउं वरी बि साईं क़दर बख़्श मंगसी खे जस थो ॾियां जो अहिड़ो किताब आंदई। तव्हां सभिनी जी महिरबानी।